अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद निसामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। हिकु यादगार तकरीर। तरतीब शाहनवाज़ बाबर सूमरो। सर्गवासी गरदास वाधवाणीअ जी किताब जेकी ॾिठो मूं जी मुहरती तक़रीब पाकिस्तान नेशनल सेंटर हैदराबाद में 9 नवंबर 1980 ईस्वीअ ते थी हुई। उन मौक़े ते राशिदी साहब मरहूम हीअ तकरीर कई जा रिसाले मेराण जे नंबर 2-3 साल 1991 ईस्वी वारे पर्चे में छपी आहे। आगा साहब, दादा गरदास वाधवाणी ऐं दोस्तो, असां ॿुधो हो दादा लेखराज, अॼु ॿुधोसीं त वाधवाणी बि दादा आहे। ख़वातीन, नौजवान दोस्तो मुंहिंजा, मुंहिंजी कैफ़ियत ज़हनी ऐं जिस्मानी तव्हांखे मुंहिंजी सूरत में चहिरे मंझि मालूम हूंदी। कल्ह सुबुह जो कराचीअ खां निकितो आहियां ऐं मुसलसल हिन वक़्त ताईं हलंदो रहियो आहियां ऐं बेहदि थकियल आहियां। उहा शायदि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां बीमार रहां थो पियो अक्सर, तंहिं करे ज़्यादा मां तव्हांजी ख़िदमत में पंहिंजा ख़्याल अर्ज़ु न करे सघंदुसि। मुंहिंजे नौजवान दोस्तनि बेइंतिहा नफ़ीस ऐं मुअसर मज़मून पढ़िया आहिनि, जिन खां ईमानदारीअ जी ॻाल्हि उहा आहे त मां मुतासिर थियो आहियां। बेहदि उमेद सां ॻाल्हि आहे उहा त इंसानु तसलसुल ऐं ज़हन जी हाज़िरीअ साण मज़मून लिखी सघे थो, तनक़ीद ऐं तबसरा करे सघे थो पियो। उहा ख़ुदि उमेद अफ़ज़ा ॻाल्हि आहे। मिस्र वाधवाणीअ जे किताब ते मुफ़सिल कलाक ॾेढ ताईं मां तकरीर कराचीअ में करे चुको आहियां। उन्हनि साॻियनि ख़्यालनि खे वरी दोहिराइण जी का हिते ज़रूरत कान्हे का। तव्हांखे मां अर्ज़ु फ़क़ति हिकिड़ो कंदुसि, जीअं असांजे हिकिड़े नौजवान दोस्त तव्हांखे ॿुधायो त सिंध जी तारीख़, सिंध जा तारीख़ी आसार, सिंध जी तहज़ीब, सिंध जो तमदन सभु ख़दशे में आहे, बर्बादु थी रहियो आहे, संभाल कान्हे का। तंहिं करे उन ई शइ खे नज़र में रखंदे हिन वक़्तु असांजे लाइ बेहदि ज़रूरी आहे त भल असां अफ़साना लिखूं, छाकाणि त उहे बि कंहिं मक़सद जे तहत लिखिया वञनि था। नज़मूं बि भल लिखूं, छाकाणि त का बि नज़म सिंध में बेमतलब, बेमानी ऐं बेमक़सद नथी लिखी वञे। उहे ॿई सिन्फ़ूं बेहदि ज़रूरी आहिनि, लेकिन साॻिए वक़्तु मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हिकु ज़मानो गुज़री चुको आहे, ॿियो ज़मानो जेसीं ताईं पको थिए ऐं अचे तेसीं ताईं जे विचूं दौरु जेको आहे जंहिंमें हिन वक़्तु तव्हां हली रहिया आहियो ऐं असां मौजूदु आहियूं, उहो अहिड़ो आहे जॾहिं तव्हां जा उमिरि रसीदा माण्हू जन हीअ सॼी सदी ॾिठी आहे, उहे पंहिंजूं यादगिरियूं ईंदड़ दुनिया जेका तयारु थी रही आहे उन जे लाइ लिखी छॾे वञनि। तव्हां सीरियस किताबु ख़बर न आहे पढ़ो था या न, लेकिन उन ॾिस में जंहिंमें असांजे दोस्त वाधवाणीअ लिखियो आहे किताबु, उन में सभ खां पहिरीं GM सैयद 2 जुल्दनि में जनब गुज़ारियम जनसी लिखियो आहे। तंहिंमें उन जे सॼे ज़माने ऐं उन जे सभिनी माण्हुनि जो हिन ज़िक्र कयो आहे जन सां उहो उथियो वेठो गॾु घुमियो या रहियो आहे। बेहदि मुफ़ीद, बेहदि क़ीमती ऐं आईंदा नसुलनि जी तारीख़ जे लाइ मुस्तनिद दस्तावेज़ आहे। अहिड़े नमूने सां पीर अली मोहम्मद राशिदीअ बि 2 जुल्दनि में उहे ॾींहं उहे शींहं जे नाले सां किताबु लिखियो आहे। 3 जुल्द छपजी रहियो आहे। उहो किताब बि उन जे सिलसिले यानी यादगिरियुनि वारे सिलसिले जो बहितरीनु किताबु आहे। अहिड़े नमूने सां मुंहिंजो बि हिकिड़ो किताबु हू ॾोथी हू ॾींहं जे नाले सां छपियो आहे। उन में बि कंहिं हिकिड़े ख़ासि अरसे जूं यादगिरियूं लिखियलु आहिनि। हिन किताब जो उनवान जेकी ॾिठो मूं, सो हक़ीक़त में मां उन पंहिंजे किताब जे लाइ, जंहिंजो पोइ नालो हू ॾोथी हू ॾींहं थियो, 1960 ईस्वीअ में रिथियो हुउमि ऐं तक़रीबन मुंहिंजे सर्कल में मशहूरु बि थी वियो हो। लेकिन GM सैयद उन जे साॻिए नाले सां हिकिड़ो किताबु छपिरायो। तंहिंखां पोइ वरी मां मुनासिबु न सम्झो त उन जे साॻिए नाले सां मुंहिंजूं यादगिरियूं छपजनि। हाणे चङो थियो जो गरदास जो किताबु छपियो आहे। हीउ किताबु 5 किताबु आहे उन जे सिलसिले जो, यादगिरियुनि जो।
तव्हांखे मां अर्ज़ु कयो त यादगिरियूं मसलन ख्वाजा साहिबु वेठो आहे, जंहिंखे खोजो चवनि था पिया। हिन जी ज़िंदगी पूरी तारीख़ रही आहे, हिन हिकिड़ी दुनिया ॾिठी आहे। तव्हांजी तालीम जो जंहिं नऊं नसुल तयारु कयो आहे, उन समूरे जा दास्तान ऐं वाक़िया, नवाब शाह जी तारीख़, उहे सभु जेकॾहिं हीअ पंहिंजी उहे यादगिरियूं लिखे त उहा हिन जे लाइ त तारीख़ न हूंदी, लेकिन पढ़ंदड़नि जे लाइ उहा ऐं ईंदड़ नसुल जे लाइ उहा तारीख़ जो कमु ॾींदी। तारीख़ जो मतिलबु ई उहो आहे त इंसानु वाक़ियात जेकी ॾिसे थो या जेकी हिन खे मालूम आहिनि, से कलम बंदि करे पढ़ंदड़ उन जे मंझां कहिड़ो फ़ाइदो वठनि था पिया, छा लाभ पिराइनि था पिया, उहो उन्हनि ते छॾियलु आहे। 15-20 ॾींहं थिया जॾहिं गरदास जे किताब जो मुहर थियो कराचीअ में, तॾहिं मां अफ़सोस पिए कयो त ख़ान बहादुर खोड़े कुझु कोन लिखियो। कुझु लिखी वञे हा त बहितरु हो। फलाणे न लिखियो, शेख साहिबु न लिखियो। 5-10 ॾींहंनि खां पोइ ख़ान बहादुर खोड़ो बि हलियो वियो। उहा बि तारीख़ असांजी ख़तमु थी वई। तव्हांखे मां हालतुनि खे नज़र में रखंदे ऐं ज़रूरत खे महसूसु कंदे हीअ पुरज़ोर ऐं दस्त बदस्त गुज़ारिश थो कयां, तव्हां महिरबानी करे हिते जीअं आगा साहिबु तव्हांखे चयो त अंग्रेज़ीअ ऐं यूरोप जे ज़ुबाननि में एॾो इल्मु आहे जंहिंजो को सिरो नज़र ई नथो अचे। असां त हिकिड़ी तमामु महदूद तारीख़ ऐं रदी दुनिया में रहूं था, जाथे जेको साहु खणूं था पिया सो तफ़ुन ऐं बदबूदार आबो हवा में खणूं था पिया। दुनिया में इंसान ईअं ज़िंदगी गुज़ारीनि था गंदगीअ साण, जीअं हिते असांजी सरज़मीन ते कीड़ियूं माकोड़ा या कीअं ज़िंदगी गुज़ारीनि था। असां हिन दुनिया जे भेट में हालतुनि जे लिहाज़ साण, पंहिंजी रहणी कहणी जे लिहाज़ साण, इल्म ऐं दानिश जे लिहाज़ साण उन्हनि जीतनि जे बराबरि आहियूं। उन जी दुनिया जे मुक़ाबले में हीअ उहा सदी आहे जंहिंमें दुनिया जा वॾे में वॾा ईजाद थिया आहिनि। 2 जंगियूं हिन में लॻियूं, बादशाहियूं हिन सदीअ में वयूं, हवाई जहाज़, ट्रांसिस्टर, टीवियूं, हथा के आगा साहिबु राकेट जो बि नालो खणे थो। मूंखे भउ थो थिए, छाकाणि त राकेट जे सिलसिले में दुनिया में ख़बर न आहे त अलाए छा छा थी रहियो आहे। मतिलबु इहा आहे त हीअ सदी एॾे वॾे फ़न ऐं इल्म ऐं दानिश ऐं साइंस जे लिहाज़ सां सरबतमंद आहे, ऐं इल्म जे उन्हनि शाख़ुनि में माण्हुनि लिखिया आहिनि किताब, जो मां कहिड़ो तव्हांखे बयानु कयां। तंहिं करे तव्हांखे जीअं आगा साहिबु फरमायो, आगा साहिबु हिकु ॻाल्हि विसारे वियो त संदसि तालुक़ु चोरनि ऐं धाड़ेलनि साण बि रहियो आहे। उहा ॻाल्हि खांसि विसरी वई। मतिलबु मुंहिंजो हीअ आहे त अव्हांखे पढ़णु खपे, हासिलु करणु खपे, इल्मु ॼाणणु, ऐं उन जी ॼाण खे तव्हां ॿियनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कयो। मुंहिंजा दोस्तो, उहा हक़ीक़त आहे त अॼु बहितरीनु तक़रीरूं नौजवाननि कयूं आहिनि। दिलि ख़ुशि थी आहे। हिकिड़े दोस्त उन ते अफ़सोस जो इज़हार कयो त असांजूं सभु तारीख़ी शयूं बर्बादु थी वियूं आहिनि। उन जे तहफ़ुज़ जे लाइ सोसाइटी ठाहियो या को ॿियो सलाह मशवरो कयो। उहा हक़ीक़त अथव त असां हिन वक़्तु दरिया जे कप ते वेठा आहियूं ऐं दरिया पाईंदड़ आहे। कंहिं बि वक़्तु दरिया जो बंदि जेकॾहिं पाणीअ पातो त असां वञी पाणीअ पवंदासीं। अहिड़ी सूरत हाल में हिन वक़्तु तव्हां वेठा आहियो, तंहिंजे तहफ़ुज़ ऐं उन जे बका जी कोशिशि करणु खपे। मां काल्ह डॉक्टर अलाना जी तहरीक ऐं पंहिंजे दोस्त अब्दुल्ला वरिया ऐं आख़ुंद हमीद जी तहरीक साण वियो हुउसि शाहपुर चाकर टालपुरनि जा मक़बरा ॾिसणु, ऐं उतां हाणे सिधो अचां थो निहायत रुखोयल दिलि सां। आगा इमदाद अली साहिबु उन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन हो। सॼो क़ब्रिस्तान जेको तारीख़ आहे उहो बर्बादु थी चुको आहे। उन जा पथर माण्हू खणी विया आहिनि। का बि क़बर सलामत कान्हे। का तारीख़ी कुतबा किरनि था पिया। उहा साॻी हालति हालनि जे भिक सां टालपुरनि जे मक़बरनि जी आहे। हैदराबाद जी हालति तव्हां पाण ॿुधी। उन खां ज़्यादा अबतर हालति मकलीअ जी तारीख़ी क़ब्रिस्तान जी आहे, जंहिंजे तारीख़ी क़बरुनि जा कतबा कराचीअ जा वापारी ईंदे वेंदे पटियूं खयो वञनि था ऐं पंहिंजनि बंगलनि में वञी महज़ डेकोरेशन आराइश जे वास्ते हणनि था। उतां जी तारीख़ तबाह थी वई। हिननि जे बंगलनि जे दीवारनि जी हिकिड़ी ज़ीनत थिए थी जंहिंखे हू न पढ़ी सघनि था
न सम्झी सघनि था, न अरबी ॼाणनि जो उहे कलाम मजीद जूं आयतूं उन्हनि ते जेके उकिरियल आहिनि से पढ़ी सघनि, न फ़ारसीअ मंझि ॿाहिरां आहिनि जो हिननि खे ख़बर पए त हिन ते कहिड़ो शेर लिखियलु आहे। बहरहाल मतिलबु उहो त नुक़सानु ज़रूरु थिए। उहा जेका तक़रीबकारी जी असांजी आदत आहे जो ईंदे वेंदे कंहिंजी मोटर बीठी हूंदी तॾहिं बि उनखे नुक़सानु थिए, त उहा तक़रीब जी आदत जेका आहे उन खे पूरे करण लाइ ज़रूरु पथर साण खयों ईंदा। तंहिं करे मकलीअ जो क़ब्रिस्तान तव्हांजो बर्बादु थो थिए, ऐं उहो न फ़क़ति असांखे तारीख़ जे लिहाज़ सां अज़ीज़ आहे, लेकिन ताज़ीअ तारीख़ जे सिलसिले में हिन करे बि अज़ीज़ आहे जो शेख अब्दुल मजीद सिंधी हिते दफ़न आहे, ऐं मूंखे यकीन आहे त असांजे सिंध जी नई तारीख़ मकलीअ जे क़ब्रिस्तान तऊं ठहंदी। तंहिं करे तव्हांखे उन जे तरफ़ तवजो ॾियणु खपे। हिते केतिरा मुंहिंजा फाज़िल दोस्त वेठा आहिनि। मिसर पंवर MH पंवर आहे जेको सिंध जी तारीख़ ते कमु करे थो पियो। डॉक्टर अलाना आहे, हीउ नौजवान असांजो अब्दुल्ला वरिया जेको आहे ज़मींदार, जंहिंखे ज़िंदगी पंहिंजे ज़मींदारनि जा जेके गंदा शुगल थींदा आहिनि वॾेरनि जा उन में गुज़ारणु खपंदी हुई, लेकिन उन जे मुक़ाबले में हिन सिंध जी तारीख़ सां दिलचस्पी वरिती आहे। ऐं तव्हांखे हैरत थींदी त 20,000 सिक्का सिंध जा जेके 50 वरी असां तारीख़ लिखी आहे, लेकिन उन्हनि मंझि हिकिड़ो न ॾिठो अथऊं से हिन अब्दुल्ला वरिया उहे गॾु कया आहिनि, उन्हनि ते तहक़ीक़ करे थो पियो। मतिलबु उहो त असां वटि मवाद आहे, असां वटि माण्हू आहिनि, असां वटि जज़्बो आहे, ऐं उहो जज़्बो अलाह करणु आहे। वतन दोस्तीअ में आबरूअ जी ख़िदमत जे लाइ असांखे उहो जज़्बो आहे। तंहिं करे मां तव्हां नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि त तव्हां मंझि हर हिकु माण्हू सिंध जी तारीख़ जो मुहाफ़िज़ बणिजणु खपे, सिंध जी ज़ुबान जो मुहाफ़िज़ हुजणु खपे, सिंध जे अदब ऐं सकाफ़त जो मुहाफ़िज़ हुजणु खपे। जेसीं तव्हां मंझि हर हिकु माण्हू उन ई शइ जी हिफ़ाज़त जो अज़्म न कंदो, तेसीं मां सम्झां थो त उहे शयूं घणे अरसे ताईं क़ाइमु रही न सघंदियूं। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे केतिरनि नौजवान दोस्तनि वाधवाणी साहिब जे किताब मुतालिक़ तव्हांखे ॿुधायो आहे। मां सम्झां थो पियो त बहितरीनु किताबु बहितरीनु ज़ुबान में ऐं बहितरीनु दौरु जेको असांजो सोनहरी दौरु आहे उन जे सिलसिले में उहो दस्तावेज़ अथव। मुमकिन आहे त उन जी शइ जो अहसासु ऐं अहमियत हाणे असांखे न थिए, छाकाणि त वाधवाणी ऐं असांजो ज़मानो क़रीब आहे। तंहिं करे जेका शइ क़रीबी हूंदी आहे उन जी अहमियत जो अहसासु न थींदो आहे। लेकिन मां तव्हांखे यकीन थो ॾियां त ज़ुबान जे लिहाज़ सां, लिखण जे अंदाज़ जे लिहाज़ सां जॾहिं ही पंहिंजे वतन जो बयानु थो करे त एॾी मुहबत सां ऐं हिकिड़े जज़्बे सां करे थो जो मालूम थिए थो त पंहिंजी दिलि बि ॿाहिरि कढी हथ ते खयों थो वठे पियो। तंहिंखां पोइ करामत वाधवाणीअ जी हीअ आहे त हिन सॼी ज़िंदगी अंग्रेज़ीअ में लिखियो, कॾहिं बि सिंधीअ में हिन हिकु सिट न लिखी। लेकिन उहा असांजी ज़ुबान जी करामत आहे त जॾहिं हिन उन में लिखणु शुरू कयो तॾहिं बहितरीनु किताबु बहितरीनु ज़ुबान में लिखी हिन तयारु कयो। वाधवाणीअ खे मां कराचीअ में अर्ज़ु कयो हो त भाई हिन वक़्तु असांजी ज़ुबान ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु वॾे ख़दशे में आहे। न फ़क़ति असांजी पंहिंजी ज़ुबान ख़राबु थी रही आहे, हिते अख़बारुनि जे ज़रिए, रेडियो ऐं टीवीअ जे ज़रिए, ऐं हीअ जेकी बेशऊर नौजवान जंहिंखे का बि बैकग्राउंड पस मंज़र कोन्हे, न तहज़ीब न इल्मु, उन जे गाॾिड़ ज़ुबान या असांजे बाज़ कामोरा या असांजा बाज़ कामोरा ॿार सिंधी ॻाल्हाइनि ऐं घर में उर्दू था ॻाल्हाइनि, ऐं उर्दू बि का फ़ज़ीलत वारी उर्दू हुजे त असांखे को बि एतिराज़ु कोन्हे। लेकिन गोरखनि वारी उर्दू ॻाल्हाइनि था, जेका जेकॾहिं उर्दूअ वारा ॿुधनि त मार कढनि हिननि खे। त अहिड़ी सूरत हाल में मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे मां वाधवाणीअ खे अर्ज़ु कयो हो त हिंदू असां वटि हलिया विया, हाणे असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त उन ज़ुबान खे महफ़ूज़ रखूं। डॉक्टर नवाज़ अली शौक़ तव्हांखे अर्ज़ु कयो त केतिरा लफ़्ज़ हिन जे पुटनि खे या औलाद खे नथा अचनि, छाकाणि त हू ॿाराड़ीअ मंझि उथी ऐं अची शहरनि में आया आहिनि, उन्हनि साण वाहिपो कोन्हे को। मां वाधवाणीअ खे चयो त भाई हिंदू असां वटि हलिया विया आहिनि, ऐं हिंदू सिंध जो हिकु जुज़ आहे ऐं तारीख़ आहे ऐं हिननि जो अहसासु आहे, जंहिंखे हाणे असां पंहिंजी ज़ुबान चऊं था। हक़ीक़त में मुश्तरिक ज़ुबान हुई असांजी ऐं हिननि जी। डॉक्टर गरबख्शाणीअ जो पंहिंजी ज़ुबान ते अहसान हो
लेकिन बहरहाल उहो असां सम्झूं था त असां ते अहसान आहे। मां अर्ज़ु कयो हिन खे त उहा वॾे में वॾी ख़िदमत थींदी। हीउ वक़्तु आहे जो तूं बि जहिड़ो आहीं, मुमकिन आहे त सुभाणे तूं बि न हुजीं। बहश त कोन चवंदुसि, छाकाणि त मुस्लमान मञींदा कोन त जन्नत नसीब तोखे थींदी, छाकाणि त असांजो एतिक़ाद आहे त फ़क़ति मुस्लमान पोइ कहिड़ा बि हुजनि उहे जन्नत में वेंदा, बाक़ी ॿियो को बि दुनिया जो बनी बशर कोन वेंदो। तंहिं करे मुमकिन आहे त तुंहिंजो बि जल्द प्राण त्यागे। तंहिं करे भाई मुंहिंजा उहा ज़ुबान उहे अखर, मसलन मां पंहिंजी वालदा मरहुमा ते मज़मून पे लिखिया। मूंखे पंहिंजे ॻोठ जो नक्शो उन्हीअ में रधणो हो, मूंखे रसोयो न आयो भाई जेको मानी पचाईंदो आहे, लेकिन रंधिणे जो हिंदू अखर बि मूंखे न आयो। मां केतिरा ॾींहं बल्कि अॼु ॾींहं ताईं सरगर्दान आहियां। शिकारपुर मां वाधवाणीअ खे अर्ज़ु कयो त असांजे तहज़ीब ऐं तमदन जो ख़ासि मर्कज़ हो। उन्हीअ में बहितरीनु तमदन रखंदड़ हिंदू हुया, जंहिंजो तालुक़ु सेंट्रल एशिया साण हुयो। उन्हनि जूं पगड़ियूं जेके हुयूं, कई नमूना त शिकारपुर जे पगड़ियुनि जा हुआ। उहे हिंदू विया, उहे पगड़ियूं वियूं, उहे रंग रूप विया, उहे खाधा खुराकूं विया, उहा ज़ुबान वई। मां खेसि अर्ज़ु कयो त महिरबानी करे हाणे घणो ई कुझु तो असांजो खानो ख़राबु कयो आहे। असांजा अहमाल लिखी उन जी किताब में उन खां मथे लिखण जी बि ज़रूरत आहे, पर महिरबानी करे तूं कोशिशि कर त उहे लफ़्ज़ जेके मतरूक थी विया आहिनि, तर्क थी विया आहिनि, हिंदुनि जे वञण जे करे तर्क थी विया आहिनि, उन्हनि खे तूं पंहिंजे मज़मूननि में कंहिं न कंहिं सूरत में आण त के उहे असांजे लाइ महफ़ूज़ रहिजी वञनि। उन्हनि पगड़ियुनि जा नाला, उहे कर्याक्रम जा नाला, उहे खाधनि खुराकुनि जा नमूना ऐं नाला, उहे सॼियूं शयूं उहे आहिनि जेके न फ़क़ति हिते असां वटि अदम पैदा थी वियूं आहिनि, लेकिन मां सम्झां थो पियो त सिंधी हिंदुनि साण हिंदुस्तान में उहा ई अक़ूबत आहे जेका हिते असां साण आहे। उन्हनि जी आल औलाद खां बि उहा तहज़ीब ऐं उहो तमदन ऐं उहे ज़ुबान जा अखर उन्हनि खां बि विसरी विया हूंदा। तूं हिते आहीं अञा सलामत आहे, तोड़े जो तोखे घरु कोन्हे को, ऐं असांजे दोस्तनि खे अफ़सोस थियो त तोखे घरु कोन्हे, लेकिन मूंखे अफ़सोस उहो थियो त घरु त कोन्हे को, लेकिन जंहिं कोठीअ में तूं रहीं थो तंहिं में बि ॿुधो अथमि त हिकिड़े मुस्लमान तोसां खौंड ॿधी आहे, जेका ॻाल्हि अख़बार में पिणु आई आहे। तंहिं करे घरु त तोखे हीअ वठी कोन था ॾेई सघनि, उन ई खोंड खां तोखे बचाइनि त भाउ मुंहिंजा तूं महिरबानी कर असां ते। जीअं मां तोखे कराचीअ में अॻे अर्ज़ु कयो हो, मां हिननि सभिनी नौजवाननि खे बि अर्ज़ु कंदुसि त तोखे इल्तिजा कनि त असांजा विसरियल अखर ऐं मतरूक थियल जुमिला ऐं तहज़ीबी निशानियूं उहे तूं कोशिशि कर पंहिंजनि मुख़्तलिफ़ मज़मूननि में आणण जी। रंधिणे जो हिंदू अखर अञा ताईं मूंखे न आयो, जो मां घणी कोशिशि कई आहे। डॉक्टर अलाना बि हिंदू नस्ल जो आहे, मुमकिन आहे त हिन खे ख़बर हुजे त रंधिणे खे छा चइजे। बहरहाल मतिलबु उहो आहे त मामूली शइ आहे, रसोयो जो लफ़्ज़ अचे थो मूंखे, लेकिन जिते रसोई पचाइजे थी उन ई जो छा आहे हिंदू अखर। नतीजो उहो निकितो जो हिकिड़ी जाइ ते अची मां अटकी बीह रहियुसि ऐं उते जो कलम मां छॾियो आहे त अञा ताईं मतिलबु उहो आहे त केॾियूं मुश्किलातूं अचनि थियूं नई ज़माने में रहण जे करे। मां तव्हांखे ॿुधायो हो त मां थकियलु आहियां ऐं हालति मुंहिंजी ख़राबु आहे, लेकिन बावजूदि उन जे बि छाकाणि त तव्हांजी ख़िदमत में बीहंदे मूंखे हिकिड़ी सआदत ऐं ख़ुशी थिए थी, तंहिं करे मां बे अख़्तियार ॻाल्हाईंदो वियो आहियां ऐं उन में वक़्तु ज़ाहिर आहे त ज़्यादा थी वियो आहे। तव्हां खां माफ़ी वठां थो पियो ऐं तव्हांखे उहो अर्ज़ु कंदुसि त वाधवाणी साहिब खे पंहिंजे ख़ानगी निशस्त ते बरख़ास्त में उन ई ॻाल्हि ते ज़रूरु आमादा कयो त अञा बि लिखे, घणो लिखे ऐं उन्हनि शयुनि ते ख़ासि तरह लिखे जेके हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि या ख़तमु थियण ते आहिनि। महिरबानी।